खसी करायो ओ पंहिंजा कुता खसी करायो सिंधी हुकूमत ऐलान कयो आहे कुता पंहिंजा खसी करायो गॾे खसी करणो यार हाणे गॾ खसी कोन था कयो सिंधी हुकूमत ऐलान कयो आहे हल भाउ ॾिसां त कुतो बि खाए थो हा कुतो गाय गॾ परे करी माण्हू चढ़ा न लाजा अल्लाह साहब अञा गॾनि जो ऐलान कोन थियो आहे गॾनि जो परे कुता खसी करे ॾिसूं त जरूर कामयाबी हो छेलो यार असी कुता खसी करण वारा मुंहिंजा भाउ हिकिड़ा गॾ ॿिया कया अचनि वरी ॿिया छेला कया भॼन असी कुता खसी करण जे कुतो हुजे पाड़े में त काहे चओ त खसी करे जो सिंध हुकूमत ऐलान कयो आहे 50 करोड़ रुपए जी बजट रखी अथसि डॉक्टर साहब कीअं ऐं सही पियो चवां न बिल्कुलु वो कुता खसी करण वारा अची अची हथ मिला डॉक्टर साहब पर चेकअप ब्लड प्रेशर चेकअप करीसे ऐं शुगर टेस्ट शुगर चेक करीसे ॾिस सही अथसि छा खाराए थी सुबुह नेरानू त कोनी छा खाराए थी मानी खाराई थो खाली पेट थी सघे थो न ठीकु आहे अब सिंध हुकूमत ऐलान कयो कुता खसी था कयो कुता बि खसी गवर्नमेंट ॿियो कमु करे कुता खसी था ब्लैक में था माण्हू हलो 50 करोड़ रुपए बजट रखियलु आहे